वफाकी घरू वजीर शेख रशीद चयो आहे त अमन सिंध ऐं वफाक जो गडियल मसलो आहे छो त इहो इंसानी जानियन जो मसलो आहे। सिंध मां धाड़ेल राज जो ख़ात्मो कयो वेंदो। सिंध पुलिस खे जेतिरा हथियार घुर्जन असां ॾींदासीं। मां पाण बि कचे जो दौरो कंदुसि। कराची में प्रेस क़ानफरंस कंदे शेख रशीद चयो त कराची में समूरनि इदारनि जी सरबराहनि सां मुलाक़ात कई आहे। सिंध पुलिस खे APC हथियार ऐं ड्रोन्स ॾियण लाइ तयार आहियूं। धाड़ेलनि ख़िलाफ़ दहशतगर्दी जा केस दाख़िल कया वेंदा। हुन चयो त सिंध हुकूमत सूरत हाल खे पाण मुंहुं ॾियणु चाहे थी। सिंध हुकूमत चाहे त रेंजर्स जी मदद ॾियण लाइ तयार आहियूं। हिन चयो त सिंध में न गवर्नर राज जी ॻाल्हि थी आहे ऐं न वज़ीर आज़म सिंध में मदाख़लत करणु चाहे थो। इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो ऐं हुन सां गॾु आहियां। ईंदड़ इलेक्शन में बि इमरान ख़ान हुकूमत ठाहींदो। हिन चयो त नादरा जा करप्ट माण्हू दहशतगर्दनि खे कार्ड ठाहे ॾेई रहिया हुया। उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे। नादरा में माण्हुनि जाली सुञाणप कार्ड ठाहे करोड़े रुपया कमाया आहिनि। नादरा खे करप्ट माण्हुनि खां साफ़ कंदासीं। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त गुम थियल माण्हुनि लाइ क़ौमी असेंबली में कानून आणे रहिया आहियूं। हिन चयो त इमरान ख़ान जी मौजूदगी में कंहिं बि मुल्क खे पाकिस्तान में फ़ौजी अॾो न ॾिनो वेंदो।